रिटायर फ़ौजी जेके या जेके बि पाकिस्तानी फ़ौज में सर्व कंदड़ पर्सनल्स हुआ, जॾहिं बि उहे ख़ासि करे पंजाबी ऐं पठान रिटायर थींदा हुआ त उन्हनि खे गिफ्ट तौरु सिंध जी ज़मीन उन्हनि खे विरहाए ॾिनी वई, जंहिंसां छा थियो त असांजी शहरी आबादीअ में त धारी आबादगारी कराई वई, पर असांजे ॿहराड़ियुनि में बि असांजी लखें एकड़ बनी जेका सिंधियुनि असली रहाकुनि खे ॾियण ऐं विरहाइण जे बजाए उहा सभु ज़मीन चकनि जी शिकिल में पंजाबी ऐं पठाणनि सेटलर्स खे ॾिनी वई। उन खां पोइ वरी असां अॻिते अचूं था, इहो 1 यूनिट वारे टाइम खां काफ़ी जेको सो अमल जारी रहियो। उन खां पोइ असां वरी अॻिते अचूं था 1971 में, जॾहिं ईस्ट पाकिस्तान ऐं वेस्ट पाकिस्तान माना बांग्लादेश ऐं पाकिस्तान जी बांग्लादेश जी आज़ादीअ जो प्रोसेस शुरू थियो 1971 में, त उन टाइम पिण हज़ारें लखें बंगालियुनि खे सिंध में आणे आबाद कयो वियो, मज़लूमियत जे नाले ते, इस्लाम जे नाले ते, मुस्लमान भाइरनि जे नाले ते। छा इन्हनि बंगालियुनि खे पंजाब में न पियो रहायो वञे? छाजे लाइ सिर्फ़ु सिंध में? ऐं उन्हे में हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त उन्हे में ज़ुल्फ़कार भुट्टे जो हथु हुयो, ऐं इहे जेके बि बंगाली सिंध में उन टाइम आंदा विया, उहे तक़रीबन सभई जेको सो जमियत या इस्लामी ग्रुपनि जा माण्हू हुया, जन अचण सां ई सिंध जे ख़ासि करे शहर सिंध जी दिलि कराचीअ में ॾफेड़ पैदा कया। उन खां अॻिते वरी असां जेकॾहिं अचूं था 1979 में, 1979 में अफ़गानिस्तान में जंग हली पई, त उन दौरान बि हज़ारें अफ़गानियुनि खे सिंध में धारी आबादीअ जी शिकिल में आंदो वियो। सिंध माना अवल ॾींहं खां हिननि खे हिकु यतीम खानो नज़र पियो आयो, ऐं इन जे पोयां जेके रीज़न्स आहिनि त छाजे लाइ ही सॼी सिंध में धारी आबादगारी कराई वई आहे, उहे मां आख़िर में ही ॿुधाईंदुसि, अंग अखर ॾेई ऐं मां तव्हांखे आख़िर में ॿुधाईंदुसि हिन जा कारण कहिड़ा आहिनि। 1979 खां पोइ असां जॾहिं परवेज़ मुशर्रफ जे टाइम में अचूं था, जेको सो डिक्टेटर जे दौर में अचूं था, 2001 खां 2008 ताईं, त 2006 में परवेज़ मुशर्रफ MQM उन टाइम जी जे मिली भगत सां कराचीअ में रहंदड़ जेके बि धारिया हुया उन्हनि खे मुस्तक़िल रिहाइश ऐं मुस्तक़िल प्रॉपर्टीज़ ॾिनियूं वयूं। इहो 2006 में जेको सो सिंध सां ज़ुल्म कयो वियो, जंहिंजे पोयां परवेज़ मुशर्रफ जनरल जो बि हथु हुयो ऐं सिंध जे बि काफ़ी धुरियुनि जो हथु हुयो, त इन्हनि जेके बि धारिया सिंध में आयल हुया उन्हनि खे मुस्तक़िल हितां जो रिहाइशी बनायो वियो। ॻाल्हि हिते कान थी खुटे, अञा अॻिते जॾहिं असां 2003 में वरी ॾिसूं था त वज़ीरिस्तान वार ऑन टेरर जेको वज़ीरिस्तान में ऑपरेशन हलियो हो, उन में बि हज़ारें दहशतगर्दनि खे सिंध में वसायो वियो। जॾहिं त मूंखे यादि अचे थो 2010 ऐं 11 में
जेका ॿोॾ आई हुई उन में 6 मिलियन ॿोॾ मुतासिर पिणु सिंध में आबाद कया विया। जॾहिं त उन टाइम जेके सिंधी ॿोॾ मुतासिर थिया हुया उन्हनि खे सिंध जे शहरनि में न लाथो वियो या उन्हनि खे का बि रिहाइश या सहूलियत न ॾिनी वई, पर जेके पठान हुया या जेके पंजाब जा या जेके ॿियनि इलाइक़नि जा माण्हू हुया उन्हनि खे सहूलियतूं ॾेई ऐं सिंध में आबाद कयो वियो। अॻिते वरी अञा अचूं था असां 2013 ऐं 14 में जॾहिं ज़रबे अज़ब ऐं सवात ऑपरेशन शुरू थियो त उन टाइम बि हज़ारे पठाणनि खे सिंध में आबाद करायो वियो। हज़ारे लखे माण्हू ही जेको मां तव्हांखे अंग ॿुधायो त 1947 में सिंध में 2 सैकड़ो धारिया हुया, उहे अॼु जेको सो 48 सैकड़ो ते कीअं पहुता आहिनि। उन जे पोयां कहिड़ा अमल या कहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं जो सिर्फ़ सिंध खे ई टारगेट करे सिंध में धारियनि खे बार बार मुसलसल आंदो पियो वियो। मां हिकु रिपोर्ट पे पढ़ी जेका 2011 ऐं 12 में जेका सो शाया कई वई। उन रिपोर्ट खे रेवेन्यू डिपार्टमेंट शाया कयो जेका पंजाब जे बारे में हुई त 2011 ऐं 12 में पंजाब जे आबादीअ में लाथ ॾसी वई हुई, माना पंजाब जी आबादी घटि थी रही हुई। इहा हिकु सर्वे रिपोर्ट आई। हाणे उन जा कारण छा हुया त पंजाब मां मुसलसल पंजाबियुनि खे सिंध में सेटल करण जो जेको अमल जारी हले पियो उहो उन सर्वे में ज़ाहिर थी पियो त पंजाब जी कीअं आबादी घटि थी आहे। उन जा कारण इहे हुया त पंजाबी एलीट क्लास, पंजाब जी फ़ौज, पंजाब जा रिटायर माण्हू, जेके कारोबारी माण्हू, उहे सिंध जे मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स में प्रॉपर्टीज़ वठी अचे रहणु शुरू थी विया। मिसाल हाणे जेकॾहिं चइजे त पठान सिंध में एतिरा न हुया, जीअं 1947 में असां ॾिसूं था त को 50,000 जे लॻभॻि पठान सिंध में हुया, पर हाणे उहा तइदाद लखनि में थी वई आहे। उन जो इहो सबूत आहे त ANP जेको सो तव्हांखे यादि हूंदो त 2008 में इलेक्शन में ANP 2 सीटूं सिंध मां खयूं त उहे सीटूं कंहिंजूं हुयूं, उहे सिंध जे ॿहिराड़ियुनि जूं हुयूं, सिंधियुनि जूं हुयूं, पर उहे सीटूं ANP वटि वयूं। उन जा कारण पिणु इहे ई हुया त सिंध में तेज़ीअ सां धारी आबादगारी या धारियनि खे रहायो वियो। इहा 1998 जी हिकिड़ी रिपोर्ट हुई त उन वक़्तु सिंध में 13 लख पठान मौजूदु हुया, जेके हाणे 1998 खां जेकॾहिं हिन महिल ताईं असां ॾिसूं त शायदि इहो हींअर 30 या 40 लख ते तइदाद पहुची चुको हूंदो। हाणे असां वटि हिन महिल ताईं 20 लख बंगाली, 3 लख बिहारी, 40 लख 50 लख जेको सो पठान, अफ़गान, उन खां पोइ लखें जेके नयूं सेटलमेंट्स थियूं आहिनि, उन्हनि सेटलमेंट में पंजाबी एलीट क्लास खे हाणे सिंध में आबाद कयो पियो थो वञे। इहो मसइलो अञा हिते कोन थो बीहे। ताज़ो चाइना जी सिंध ते नज़र, CPEC जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेके प्रोजेक्ट्स स्टार्ट कया विया आहिनि, ख़ासि करे असांखे ख़ुशि न थियणु घुरिजे त सिंध जा जज़ीरा जेको सो चाइना हथु खणी वियो उन्हनि तां, न, उन्हनि जी नज़र आहे। ऐं इहे जज़ीरा तव्हां कुझु टाइम में वरी ॾिसंदव त
उते कमु वरी शुरू थी वेंदो। त ऑलरेडी ही बंगाली, बिहारी ऐं पंजाबी, अफ़गान, पठान सेटलर त आहिनि, पर जेकॾहिं इहे आइलैंड जेके लखें एकड़नि ते आहिनि सिंध जा, या साहिली पट्टी जेका लखनि एकड़नि ते आहे, त लाज़मी ॻाल्हि आहे एॾा वॾा प्रोजेक्ट जॾहिं ठहंदा त हिकु अंदाज़े मुताबिक़ 30 खां 40 लख धारियनि खे सिंध में आबाद कयो वेंदो। हाणे हिन वक़्तु जॾहिं असांजी 52 सैकड़ो आबादी आहे सिंधियुनि जी, ऐं 48 सैकड़ो जेको सो धारिया आहिनि, पर ही चंद सालनि में जेकॾहिं लखें चाइनीज़ सिंध में हाणे सेटल कराया विया, या हींअर जेके मेगा प्रोजेक्ट्स सिंध में स्टार्ट कया विया आहिनि, जीअं ज़ुल्फ़कार आबाद हुयो, बहरिया टाउन आहे, डिफेंस फेज़ आहे, लखें एकड़ बनी जेका कोटड़ीअ खां जमपीर ताईं छावणी ठाही पई थी वञे, सखर ऐं जेकबाद जे पासे जेको सो धारियनि खे तेज़ीअ सां आबाद कयो पियो थो वञे, एयरबेस बि हाणे जेको सो उते बि नई जेका सो रिहाइशी कॉलोनी ठाही पई थी वञे। त जेकॾहिं असां इन्हनि सभिनी नवनि प्रोजेक्ट्स खे गॾींदासीं ऐं इन्हनि खे गॾाए करे सिंध में जेकॾहिं इहा सॼी लोध अची वई ऐं हिकु दफ़ो सेटल थी वई, त यकीन भायो जेको असां हींअर 52% आहियूं, शायदि 40 या 30 या 25% ते वञी सिंध जी असुल सिंध जा रहाकू बचनि, बाक़ी ही सॼी सिंध धारियनि जे हवाले थी वञे। इन्हे जे करे असांखे ही नाज़ुक सूरत हाल जेका साम्हूं आहे उनखे सोचणु, सम्झणु ऐं गौर फ़िकिर करणु घुरिजे, ऐं हिकमत अमली असांखे ठाहिणी पवंदी। ही अंग अखर ॿुधाइण जो मुंहिंजो मक़सदु बि सिर्फ़ु इहो ई हुयो त जीअं असां हिन मामले खे सम्झी सघूं। मां हिकु ॿी बि रेवेन्यू डिपार्टमेंट जी रिपोर्ट तव्हां सां शेयर करणु चाहियां थो, ऐं उहे पधरायूं सभु लेटर मूं वटि आहिनि, मौजूदु आहिनि। त सिंध में सिंध जूं हिन महिल ताईं 70 लख एकड़ ज़मीनूं जेके वरितियूं वयूं आहिनि या जेके प्लाट कब्ज़ा कया विया आहिनि, उहे 90 सैकड़ो फ़ौजी कंपनियुनि या धारियनि जूं। माना इहे जेका बि सिंध में ज़मीन वरिती पई थी वञे, उन जा मालिक सिंधी कोन्हनि, पर जेका तक़रीबन 70 लख एकड़ जे वेझो आहे, उहा ख़रीद कंदड़ तक़रीबन जेको सो धारिया आहिनि, पंजाबी आहिनि, पठान आहिनि, या फ़ौजी रिटायर्ड फ़ौजी आहिनि, या फ़ौजियुनि जूं जेके बि कंपनियूं आहिनि, उहे जेको सो सिंध में ज़मीनूं तेज़ीअ सां परचेज़ करे रहियूं आहिनि या ख़रीद करे रहियूं आहिनि। ऐं पीपी सिंध हुकूमत, सिंध जो वॾेरो, चंद टकनि ख़ातिर, कुर्सीअ ख़ातिर सिंध सां, धरतीअ सां वेसाहगाती कंदे भुॻड़नि मुठ ही असांजो ज़मीनूं धारियनि खे विकिणी रहिया आहिनि। हाणे हिन सॼे अमल या धारी आबादगारी ही जेको असां वटि गैर फितरी लॾ पलाण जो अमल हली रहियो आहे, इन ते जे नज़र विझंदासीं त इन जे पोयां कारण छा आहिनि, छाजे लाइ सिर्फ़ु सिंध में ही धारी आबादगारी कराई पई थी वञे। त उन जो हिकु सादो जवाबु इहो आहे त जीअं त पाकिस्तान हिकु गैर फितरी मुल्क आहे, जेको 2 नेशन थ्योरीअ जे तहत, ॿक़ौमी नज़रिए तहत बरतानिया जोड़ियो, जनाह खे उन्हनि इस्तेमालु कयो। पाकिस्तान जो वजूद 1947 खां अॻु हुयो ई कोन।
जॾहिं त सिंध हज़ारनि सालनि खां मौजूदु आहे, सिंध कॾहिं बि मज़हब या कट्टरपणी जे हेठि नाहे रही। सिंध हमेशह सेक्युलर, प्रोग्रेसिव, डेमोक्रेसीअ में यकीन रखंदड़ धरती रही आहे। असांजी तारीख़, असांजी शनाख्त हज़ार सालनि जी आहे। जेको अवल ॾींहं खां पाकिस्तान खे मंज़ूर न हुयो। पाकिस्तान कॾहिं बि न पियो चाहे त सिंध जी जेका तारीख़ी विरसियत, तारीख़ी हैसियत, तारीख़ी सुञाणप आहे, जेसि ताईं उहा मौजूदु हूंदी, पाकिस्तान जे वजूद खे ख़तरो हूंदो। जंग कंहिं बि क़ौम ते या कंहिं बि क़ौम खे मारण या घटाइण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा हूंदा आहिनि। त ही धारी आबादगारी सिंध में जेका कराई वई आहे, अवल ॾींहं खां ही गैर फितरी अमल जेको शुरू कयो वियो, उन जो पोयां इहो ई कारण हुयो त सिंध जी शनाख्त जेका सेक्युलर, तारीख़ी हैसियत ऐं सिंध जी ॿोलीअ जी जेका अहमियत आहे, उन खे कंहिं न कंहिं तरीक़े सां ख़तमु कयो वञे। हाणे उन जो आसान तरीक़ो हिननि खे इहो लधो त सिंध खे जेको सुधारी आबादगारीअ जे हेठि आणे सिंधियुनि खे पंहिंजी धरतीअ ते अक़लियत में तब्दील कयो वञे। इहो हिकिड़ो सादो इन जो जवाबु आहे त सिर्फ़ु सिंध में ई जेका धारी आबाद कराई वई आहे, उन जा कारण कहिड़ा हुया, ऐं अञा बि अॻिते बि जेको सो ही प्लान करे रहिया आहिनि। हाणे अचो त ॾिसूं त हिननि धारी आबादगारीअ जे करे सिंध ते असर कहिड़ा पिया आहिनि। ही गैर फितरी अमल जेको सिंध में करायो वियो आहे, उन जा हिन महिल ताईं असां ते असर कहिड़ा पिया आहिनि। सिंधियुनि जो अक़लियत में तब्दील थियणु, रोज़गार ऐं वसाइल जी लुटमार, तइलीमी इदारनि जी तबाही, कल्चरल डैमेज, तारीख़ी वरसनि ऐं सिंध जे तारीख़ सां हथ चुरांद, ॾोह, वारधातूं, नशो, कब्ज़ाखोरी, नौजवाननि जे हक़नि ते धाड़ा, जेके ही डोमिसाइल जो मसइलो बि आहे, उहो बि इन ई धारी आबादगारीअ सां ई जुड़ियल आहे। छो जो इन धारी आबादगारीअ जे ई करे, इन धारी आबादगारीअ जे ई करे जेको सो धारिया जॾहिं हिते अची रहनि था, उन्हनि खे लाज़मी ॻाल्हि आहे त हितां जी कूड़ियूं सनदूं, डोमिसाइल, हितां जा सर्टिफिकेट ठहिराइणा था पवनि, जीअं उहे सिंध जे नौजवाननि, सिंधियुनि जे हक़नि ते धाड़ा हणी सघनि।